में मौजूद आहियूं जितां बकार जे सैयदजादा सैयद ज़ाहिद हुसैन शाह जी निंगर साईं मोहसिन शाह जी अॻुवाणी में हितां जेको अरबैन जुलूस हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे जे सिलसिले में निकिरी रहियो आहे, जेको मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो करे ऐं जेको आहे रोड़ी पहुचंदो जिते हू राति क़याम कंदो। त हे सिलसिलो माना चेलम जो अरबैन ही फर्स्ट टाइम हिते थियो आहे। ही असां सम्झूं था त आका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तरफ़ूं असां ते माना करम नवाज़ी आहे, न त इहो सिलसिलो उते थींदो आहे नजफ़ टू करबला। अव्हांखे ख़बर आहे किन वजूहात के ज़रिए अरबईन बंद थी वही। असां अजी संगरार का जो सफ़र रोड़ी शरीफ करे रहा हूँ, बल्कि असां पंहिंजे अक़ीदे में ही चऊं था त असां नजफ़ का करबला की तरफ ही असो काफ़िलो रवां दवा थे। तो हिन काफ़िले में काफ़ी सारा बिरादर हर मसलक जो मानू है। दरस इमाम हुसैन ही है त वक्त जे यजीद जी कदें भी वक्त जो हुसैनी बैत न कंदो। जो मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्तक़बाल भी है, मुख़्तलिफ़ हंधनि ते सबिलूं आहिनि जिनमें गुलाम ॻोठ डंडी फ़कीराबाद। असां करबला रो सफ़र करे इंशाअल्लाह ताला रोड़ी इमाम हुसैन अलैहिस्सलाम के लबैक चवण लाइ सब मोमिन गजी करे उते असां अरबैन जो हिकिड़ो सफ़र माना मुतई करे उते असां पुॼण लाइ सभु तैयार थी आहियूं। इहो मौला करबला रोड़ी ते राति क़याम करे ऐं चालीहे में शिरक थींदो। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिंध टीवी न्यूज़ टिकराटो।